मेरापुर ऐं मिठी में धरती धणी तहरीक पारां मुल्क में वधंदड़ महांगाई ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते अॻवाननि चयो त नाअहल हुकुमराननि पारां आम शयुनि जे अघनि में ॻाटे टोड़ वाद गरीब तबिको आपघात करण ते मजबूर आहे। उन्हनि चेताव ॾिनो त महांगाई ते ज़ाब्तो आंदो वञे, ॿी सूरत में एहतजाज जारी रखियो वेंदो। मेरापुर मां अपडेट्स मालूम कयूं था मोहसिन मलाका। मोहसिन, छा तफ़सील आहे हिन मां वटि? शायद बिल्कुल मेरापुर में घाटे टोड़ महांगाई खिलाफ धरती धणी तहरीक के कारकुननि एहतजाज कयो। धरती धणी तहरीक के कारकुननि आबिद बगा चांडियो ऐं सुहान चांडियो जी अॻवानी में शहीद बेनज़ीर भुट्टो चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते मुज़ाहिरीन चयो त मुल्क अंदर वधंदड़ महांगाई ग़रीब अवाम खे सख़्त परेशान करे छॾियो आहे। इन पूरे तबिको फाकाकशी जो पिणु शिकार थी वियो आहे। पेट्रोल तोड़े आम वापे जी शयुनि जा अघ ॾींहों ॾींहुं चोट चढ़ी रहिया आहिनि। उन्हनि वफ़ाक़ी सरकार खां पुरज़ोर मुतालबो कयो त पेट्रोलियम तोड़े रोज़मर्रा जे इस्तेमाल वारनि शहरनि में घटिताई करे परेशानी मां निजात ॾियारी वञे। जी शायद। ठीकु आहे, वॾी महिरबानी मोहसिन अपडेट करण जे लाइ। गंबट मेरापुर ऐं मिठी में धरती धणी तहरीक पारां मुल्क में वधंदड़ महांगाई ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते अॻवाननि चयो त नाअहल हुकुमराननि पारां आम शयुनि जे अघनि में ॻाटे टोड़ वाद ग़रीब तबिको आपघात करण ते मजबूर आहे। हुननि इहो चेताव ॾिनो त महांगाई ते ज़ाब्तो आंदो वञे, ॿी सूरत में एहतजाजी तहरीक जारी रखी वेंदी।